तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात। मुखे वेठे वरह लगे व्या, मुखे वेठे वरह लगे व्या, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात। नारेवाली गुलकारा हुमेरा चन्ना चयो आहे त सरकारी सतह ते संदसि ॻाइण जी ख़िदमतुनि खे साराहण हुन लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे, जंहिं लाइ हू सरकार जी थोराइती आहे। हुन चयो त पाकिस्तान जी ॾियार ते कराची में गवर्नर सिंध हथां प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड मिलण सां फनकारनि जा हौसला वधिया आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंध जी सुरीली गुलकारा हुमेरा चन्ना जो चवणु हो त मुल्की फिल्मुनि जे वधंदड़ अंग मां इहा उमेद पैदा थी पई आहे त हाणे प्लेबैक सिंगर्स जो हिकु नओं दौर शुरू थींदो। हुन चयो त जदीद दौर ऐं नई तर्ज़ जे मौसीक़ी राग खे हिकु नओं रुख ॾिनो आहे ऐं मौसीक़ी जे शौक़ीननि खे बि नवां नवां सिरो ॿुधण लाइ मिली रहिया आहिनि। संदसि चवणो हो त ओभर जी मौसीक़ी जो हिकु पंहिंजो मज़ो आहे ऐं लुत्फ़ आहे जंहिंखे ओलह वारनि बि हाणे पसंदि करणु शुरू कयो आहे। हुमेरा चन्ना जो चवणु हो त ज़ाती तौर ते एज़ाज़ मिलण बावजूदि उहो सुठनि कमनि लाइ हर वक़्तु कोशिश में रहंदी आहे। गुलकारा हुमेरा चयो त सुरीला गीत ऐं मन खे मोहींदड़ मौसीक़ी फिल्मुनि खे कामयाबु बणाइण में अहम किरदारु अदा कनि था।